मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहींदसि, मीराबाईअ जी भक्तीअ जे बारे में असां सभिनी ॿुधो आहे, पढ़ियो आहे किताबनि में, पर जेकॾहिं साक्षात मीराबाई जहिड़ी भक्ति असांखे ॾिसणी हुजे या असां ॾिठी आहे, उहा भक्ति आहे असांजी प्यारी कृष्णा दीदी, जंहिं नंढे हूंदे खां ई पंहिंजो सॼो जीवन पंहिंजो पाण विसारे पंहिंजे गुरुअ जे चरणनि में अर्पण करे छॾियो, सॼो जीवन हुननि जी सेवा में समर्पण करे छॾियो। ऐं जेकॾहिं मूंखां कोई पुछे त हिकिड़ी लाइन में कृष्ण दीदी जे जीवन खे डिस्क्राइब करणो पए त मां रुगो चवंदसि इन्हनि जी लाइफ जो मोटो या प्रिंसिपल आहे, एक तू ही तू, एक तू ही तू, एक तू ही। जंहिं पंहिंजो सॼो पाण विसारे दादा जे चरणनि में पंहिंजो जीवन अर्पण करे छॾियो, उहा असांजी प्यारी पंहिंजी कृष्णा दीदी खे मां हाणे हिते आदर ऐं सम्मान सहित निमंत्रण ॾींदसि त अची असां सभिनी सां ॻाल्हाइनि। राधा श्याम दीदी, राधा श्याम, राधा श्याम। I feel very, very grateful to you. I feel deeply grateful to you for giving me this beautiful opportunity. And you were truly fortunate to drink from beloved Dada's ever flowing fountain of love. He loved you so, so, so dearly. When he used to see you, there used to be a twinkle in his eye, and you were really blessed. And may you continue to receive his blessings, his grace in ever more abundance, because he is more a living reality now. And he is blessing you, he is guiding you, he is guarding you, he is protecting you. You are truly fortunate. Thank you, Didi. Thank you. Didi, we want you to प्यारी speak. प्यारी संगत, दादा श्याम पुराणनि पुस्तकनि में हिकु तमामु मिठी ॻाल्हि ॿुधायल आहे। मूं चयो त अॼु हिन नंढी ॻाल्हि जो मां तव्हां सां ज़िक्र कयां। देवलोक में केतिरा ई फ़रिश्ता अची गॾु थियनि था ऐं उत उन साॻे कमरे में केतिरा ई पोशाक आहिनि। को पोशाक पियो पाए, को पोशाक पियो पाए। हिकु फ़रिश्तो कुंड में बीठो आहे। हू चए थो भल सभई पंहिंजा पोशाक चूंडीनि, पोइ मां वञी पंहिंजो पोशाक चूंडींदुसि। ही फ़रिश्तो वञे थो ऐं कहिड़ो पोशाक चूंडे थो? मानिश जूनी जो पोशाक। तॾहिं ॿिया फ़रिश्ता खेसि चवनि था, तूं चुक त कोन कई आहे, तोखे ख़बर कोन्हे त मानिश जूनीअ जो पोशाक उन में केतिरो न दुख समायल आहे। तॾहिं ही फ़रिश्तो मुश्के थो ऐं छा थो चवे? चए थो मूंखे ख़बर आहे त हिन मानिश जूनी जे पोशाक में केॾी न सफ़रिंग, केॾो न दुख समायल आहे, पर इहो पोशाक मां कुर्ब सां क़बूल करियां थो। पुछनिसि था ईअं छो आहे? ऐं ही फ़रिश्तो छा थो चवे? चए थो हिन जोत लोक मां मूं निहारियो पृथ्वी लोक ॾे ऐं ॾिठमि त उत ऊंदहि आहे भारी। उत ॾिठमि त लोकनि जे दिलि में आहे अशांती। मूं चयो उन्हनि खे वञी चित शांतीअ जो मां रस्तो ॾेखारियां। निहारियुमि, ॾिठुमि केतिरा लोग पिया ॿरनि। They are burning in the fires of jealousy, of hatred, of greed. मूं चयो कहिड़ी बि कुर्बानी मूंखे करणी पए, पर मां ज़रूरु वेंदुसि पृथ्वी लोक ते। इहो मानिश चोलो पाए मां ज़रूरु वेंदुसि पृथ्वी लोक ते। ऐं पोइ परम धाम मां, अगम धाम मां ही फ़रिश्तो पृथ्वी धाम में पधारजे थो। ऐं वो फ़रिश्तो केरु हो? वो फ़रिश्तो हो असांजो दिलबर दादा, जंहिं सभु कष्ट, सभु तकलीफ़ूं असांजे करे सहण क़बूल कयूं, जीअं असांखे हू सची राह ॾांहुं वठी हले, असांखे चित शांती जो दान ॾे ऐं असांजे दिलियुनि अंदरि प्यार जो दीपक जॻाए।
कीअं न सिज रोज़ थो चिमके, रोज़ असांखे पंहिंजी ज्योति ॾिए थो। कीअं न सिज जी क़ुर्बानीअ जे करे हीअ पृथ्वी पई हले, तीअं असांजे दादा जे क़ुर्बानीअ जे करे, अहिड़नि संतनि ऐं सतपुरखनि जे क़ुर्बानीअ जे करे असीं सभु हिन दुनिया जे लाहियुनि ऐं चारियुनि मां लंघे पार पिया पऊं। ॾिसो करोना जे महामारी में बि कीअं न प्यारो दादा असां सभिनि जी वेठो रिख्या करे वरी वरी हुननि जे निर्मल नेणनि ॾे निहारियो तई ॾिसंदा यू गेट दैट assurance that he is with you, he was, he is and he will always be with you. मूंखे त ख़ासि करे तमामु सुनहरो वझ मिलियो जो प्यारे दादा जे चरणनि में हुअसि। प्यारे दादा जी मूं ते महिर निहार हुई। मूंखे थोरो कुझु वझ मिलियो जो मां प्यारे दादा जे सन्मुख वेहा। हींअर बि वरी वरी इहा दिलि उथंदी आहे त जेकर उन रोशन रूप जो मां दर्शन करियां पोइ छा कंदी आहियां, अखियूं पूरे घिरी वेंदी आहियां दिलि जे मंदर में। ऐं अॼु जीअं सुबुह जो मूं अखियूं पूरियूं ऐं अंदरि दिलि जे मंदर में वियसि, मां छा थी ॾिसां? मूं चयो अॼु ज़रूरु मां इन जो ज़िक्र तव्हां सां कंदसि, छो त अॼु तव्हीं गुरु पूर्णिमा जे पवित्र ॾींहं जे संबंध में कठा थिया आहियो। मां छा थी ॾिसां त हिकु वॾो शाही मेलो लॻो पियो आहे ऐं अनेक माण्हू उते आहिनि। अवां मां केतिरनि खे बि मां उते ॾिसां थी ऐं अजीब क़िस्म जो वायुमंडल आहे उन मेले में। गोर बिल्कुलु कान्हे। हो अक्सर करे मेलनि में एॾो गोर हूंदो आहे, ही हिकु तमामु निरालो मेलो हो, पर सभु ॼण त पिया छिकजनि टू अ सेंट्रल पॉइंट। मां ॾिसां थी, मां चवां थी आहे छा जो सभु पिया छिकजी वञनि हिकु सेंट्रल पॉइंट ॾे। मां बि छो न वञी ॾिसां उते आहे छा। मां बि वञां थी, लोकनि जे पुठियां पिया हलूं। जॾहिं असीं सेंट्रल पॉइंट ते पहुचूं था, मां छा थी ॾिसां, उत असांजो प्यारो दादा वेठो आहे ऐं असां सभिनी जूं अखियूं चिमकण लॻनि थियूं। असीं चऊं था दादा तव्हीं असां वटि आया आहियो। दादा चयो मूं त तव्हांखे कॾहिं छॾियो ई कान्हे, मां तव्हां सां आहियां, तव्हांजे सन्मुख आहियां, रुगो तव्हीं मूंखे निहारियो। ऐं प्यारे दादा जे अखियुनि में अहिड़ो त नूरानी नूर हो, अहिड़ो त जोत जो जलवो हो जो असीं बिल्कुलु हिक टिक प्यारे दादा ॾे सभिनी पे निहारियो। पोइ प्यारो दादा ॾिसे थो, मां परियां बीठी हुअसि, मूंखे कोठे थो ऐं प्यारो दादा महिर जी निहार ॾेई चवे थो, मां चाहियां थो त अव्हां सभिनि जे दिलियुनि अव्हां सभिनि जे मुंहं में इहा रोशनी चिमके। मां अॼु अव्हां सभिनि लाइ ही जोत जो वस्त्र खणी आयो आहियां। अव्हां मां घणा इहो जोत जो वस्त्र मूंखां वठण लाइ तयारु थींदा? सभिनी चयो दादा असांखे ज़रूरु खपे, तव्हांजी कृपा उन खां सवाइ असांखे ही जोत जो वस्त्र त मिली की न सघंदो, तव्हीं ज़रूरु असांखे ही जोत जो वस्त्र ॾियो। तॾहिं दादा चयो 3 ॻाल्हियूं तव्हीं जे कयो त ही जोत जो वस्त्र अव्हां मां हिक जे लाइ आहे। पहिरीं ॻाल्हि जेका दादा चई, ही अॼु मां सुबुह जो जीअं मां दिलि जे मंदर में वियसि तीअं मां ही दादा खे ॾिसां थी ऐं दादा जो आवाज़ ॿुधां थी। दादा चयो पहिरीं ॻाल्हि, सीक ओनली टू प्लीज़ गॉड, सीक ओनली टू प्लीज़ योर गुरु। जेकी कुझु कयो भल कयो, सभु कमकार कयो, सभु धंधो व्यवहार कयो, पर जेकी कयो हिक ई भावना सां त शल मुंहिंजो प्रभु मुंहिंजो गुरु मूं ते हमेशह राज़ी रहे। खपे की न मूंखे दुनिया जो मान शान, पर खपे मूंखे हिकु तुंहिंजो अहसान। इन ई भावना सां कमु कयूं, भल दुनिया रंज थिए, पर असीं उहो ई कंदासीं जो गुरु मूं ते हमेशह राज़ी रहंदो। पोइ दादा असांखे मूंखे सुबुह जो वधीक ॿुधायो। चई हिकु ॾींहुं मां प्यारे दादा गुरुदेव साधू वासवानी वटि वियुसि ऐं मूं गुरुदेव साधू वासवानी खे चयो त मूं भगवत गीता जो पाठ कयो आहे, मूं केतिरियूं ई कॉमेंट्रीज़ पढ़ियूं आहिनि, पर तंहिं मूंखे ॿुधायो त भगवत गीता जो तत्सार छा आहे। तॾहिं प्यारो दादा चवे थो त मूंखे ताईं जेकर हिकु अखर में ॿुधायो त गुरुदेव चवेसि थो मां तोखे हिकु अखर में ॿुधायां थो त भगवत गीता जो तत्सार अथई हिकु अखर में, कृष्ण अर्पणम, कृष्ण अर्पणम,
कृष्ण अर्पणम। पंहिंजी जीवन तूं अर्पण करे छॾ श्री कृष्ण खे, पंहिंजे गुरूअ खे, ऐं पोइ त इट विल जस्ट कीप ऑन फ्लोइंग. Once you hand over your life to Krishna, your life becomes a song because Sri Krishna's flute plays through you. तॾहिं गुरुदेव साधू वासवानी असांजे प्यारे दादा खे चयो, सीक ओनली टू प्लीज़ गॉड एंड मेक योर लाइफ अ सॉन्ग. जॾहिं असांजी जीवन गीत थी वेंदी त उन मां सिर्फ़ु नाम जो उच्चारण पियो थींदो, ऐं पोइ असांजे हिकु हिकु कर्तव्य उहो कंदासीं जो कंहिं न कंहिंजी असीं शेवा करे सघूं, कंहिं न कंहिंजी असीं मदद करे सघूं. If we want to be happy, we will love to make others happy. ऐं दादा मूंखे चयो, हिकु नंढो ॿारु हो, ऐं उहो नंढो ॿारु नंढे हूंदे खां उन जे मन में सिर्फ़ु हिकु ई मंत्र हूंदो हो, कृष्ण अर्पणम, कृष्ण अर्पणम, कृष्ण अर्पणम. ॿारु हो, पियो नचंदो हो, पियो टिपंदो हो. हिकु ॾींहुं पियो ॿनीअ मां पंधु करे, ऐं संदसि हथ में कोर हुई, हिकु अंब हो. पे खाधाई ॿार ॾिसंदा आहियो, अंब चूसींदा आहिनि त असुल न छॾींदा आहिनि. बिल्कुलु कोर अची बचे थी, पर जीअं पियो खाए पियो उचारे कृष्ण अर्पणम, कृष्ण अर्पणम, कृष्ण अर्पणम. ऐं पोइ कृष्ण अर्पणम चई उहा कोर बि फिटी करे थो छॾे. ऐं पोइ दादा जो ख़बर अथई, उन कोर मां हिकु अहिड़ो वण अंबनि जो निकिरे थो, जेके अंब निकिरनि था उन्हनि जो मिठास अहिड़ो थो थिए जो जेको इहो अंब खाए थो उहो चए थो असां अहिड़ो मिठो अंब त खाधो ई की न आहे. ऐं जेको खाए थो उन जी वाणी वञे थी मिठी थींदी. त प्यारे दादा चयो, इहो आहे कृष्ण अर्पणम जो करिश्मो. ॿियूं ॿ ॻाल्हियूं ॿुधाइण जो त वक़्तु ई कान्हे. अचो त असीं अॼु सभु जेके हिते कठा थिया आहियूं, प्यारे दादा खां इहो जोत जो वस्त्र वठूं. अॼु प्यारा दादा पाण आया आहिनि असां मां हिकु हिकु खे इहो जोत जो वस्त्र ॾियण वास्ते. सिर्फ़ु असीं इहा हिकु ई ॻाल्हि कयूं त जेको कयूं कृष्ण अर्पणम, कयूं कृष्ण अर्पणम. त मां सम्झां थी असांजो गुरुदेव प्यारा दादा केॾो न ख़ुशि थींदा. ऐं मां सच सां चवां थी त जेको गीत प्यारी काजल ॻाईंदी आहे उहा इन हिकु भावना सां ॻाईंदी आहे त प्यारा दादा ही तुंहिंजे चरणनि में मुंहिंजी ऑफरिंग आहे, तूं ज़रूरु क़बूल कजांइ. इन करे प्यारी काजल तूं सभागी आहीं, इहा आसीस असां सभिनि ते कजांइ. दादा श्याम. राधाश्याम दीदी, थैंक यू सो मच. तव्हांजी घणी घणी महिरबानी दीदी फॉर स्पीकिंग सो ब्यूटिफुल. सॼी दुनिया में माण्हू सभु आता वेठा हुआ भई कॾहिं कृष्ण दीदी जो असां मैसेज ॿुधंदासीं. ऐं जेको तव्हां अॼु सुबुह जो जेको तव्हां विजुअलाइज़ कयो, ड्रीम में ॾिठो, उहो शेयर कयो असां सभिनी सां. आई थिंक इनडायरेक्टली दादा जो मैसेज असां ताईं सभिनी खे तव्हां पहुचायो आहे गुरु पूर्णिमा जे हिन पावन अवसर ते. ऐं शल बसि मां हमेशह इहो ई चवंदी आहियां, शल क़बूल पढ़ो. दादा जे चरणनि में जेको बि कयूं शल बसि क़बूल पढ़ो. थैंक यू वंस अगेन दीदी. तव्हां बसि Thank you सभिनी so ते much. पंहिंजी आशीष कजो प्लीज़. वी लव यू. थैंक यू Thank कृष्णा दीदी. you, सो Radha. मच. थैंक यू दादा.